अब्बास ब्रदर्स पारां सुभाणे इमाम ज़ैन आबिदीन जी शहादत जे सिलसिले में सालियानी मजलिस अज़ा मुनक़िद कराई वेंदी। मजलिस अज़ा के नालेवार आलिमा कराम ख़िताब कंदा जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्तु कया विया आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मक़सूदो रिंद मां ख़ैर मोहम्मद रिंद। हाज़िर असां हींअर मौजूदु आहियूं मक़सूदो रिंद में मेन चौक ते गाज़ी बिरादरीज़ तरफ़ां जेको आहे सो हर सालाना मजलिस अज़ा जो प्रोग्राम जेको सुभाणे रिसालत जूं तयारियूं हलंदड़ आहिनि। ज़मार ग़ुलाम अब्बास रिंद ऐं ॿिनि खां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे सिकोड़ी जे हवाले सां ऐं कहिड़ा कहिड़ा मौलवी सुभाणे हिते मजलिस आज़ादारी कंदा उन जे हवाले सां अचो त ॻाल्हि ॿोल कयूं। प्रोग्राम जेको सालियानो आहे अलहमदिल्ला हीअ असांजो 13हों प्रोग्राम आहे जंहिंमें पाकिस्तान जा नामवर ज़ाकिरीन नामवर उलमा ऐं बहितरीन नूह ख़ान जे नुआ ख़ानी करणु फरमाईंदा। उन्हनि में जनाब मदद अली मला साहब, जनाब कारी रियाज़ हुसैन नजवी साहब, पंजाब खां आयल दोस्त आहिनि 5-7 जेके बहितरीन ख़तीब आहिनि हकी अब्बास क़यामत जो वॾो भाउ ख़ावर अब्बास क़यामत साहिब। टोटल इन में 25 ख़तीब जेके ख़िताब कंदा। ऐं नूह ख़ानी में सैद रज़ा बादशाह पाकिस्तान जो बहितरीन नुआ ख़ान आहे। उस्ताद करीम बख्श कमल अजाणा फैज़ अजाणा ऐं ज़वान मुराद बख्श रिंद इहे नुआ ख़ानी कंदा। सुबुह जो 10 बजे खां राति जो 10 बजे ताईं प्रोग्राम आहे। सिक्योरिटीदारनि में असां सां वादत वारनि जो GSO जी ISO वारनि जे सिक्योरिटी स्काउट्स जो तावन आहे ऐं असां उनजा शुक्रगुज़ार आहियूं। इंतिज़ामिया असांखे 4 मोबाइलूं ऐं 60 सिपाही 5 जेके ट्रैफिक सार्जेंट असांखे मुहैया कया आहिनि ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं उन खां मीडिया जे दोस्तनि जा जेके असां हर वक़्तु हर जॻह ते कमु कनि था महिनत कनि था। मालिक उन्हनि खे अजर अज़ीम अता करे। ये असांजो प्रोग्राम क़दीमी आहे ऐं साल इंशाल्लाह 13हों प्रोग्राम आहे ऐं वॾे जोश जज़्बे ऐं मोहबत सां प्रोग्राम कंदा आहियूं। इन में तक़रीबन सिंध पंजाब जा तक़रीबन पाकिस्तान जा उलमा ऐं ज़ाकिरीन ख़िताब कंदा जंहिंमें प्रोग्राम सुबुह खां वठी ऐं तक़रीबन राति वे ताईं प्रोग्राम हलंदो रहंदो। जंहिं सां गॾु सिक्योरिटी हिते रेंजर्स ऐं ट्रैफिक पुलिस ऐं उन खां अलावा लुंडो मक़सूदो रिंद ऐं शाहपुर चाकर जी ऐं सराड़ी जी थाणनि जी पुलिस बि इंशाल्लाह उन में हिसो वठंदी ऐं पस गर्दाइजे ऐं तक़रीबन मोमिनीन खे इल्तिजा थी कजे त वधि खां वधि शरीक थी सवाब दारनि हासिल कंदा। सालाना प्रोग्राम मां असां तक़रीबन 2009 खां वठी ड्यूटी कयूं था। इंशाल्लाह सुभाणे बि भरपूर ड्यूटी कंदासीं। स्काउट हूंदा असां तक़रीबन 40 खां 50 स्काउट कमु कनि था। चेकिंग वारो आहे, पार्किंग वारो आहे, सिस्टम आहे सभु कुझु। सालियाना प्रोग्राम आहे इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जी शहादत जे सिलसिले में। हीअ 13हों सालियानो जलसो आहे जिते तक़रीबन सांगड़ ज़िले खां अलावा ॿियनि ज़िलनि मां बि मोमिनीन ईंदा आहिनि ऐं सभिनी मोमिनीन खे वरी बि शिरकत जी अपील आहे जेके